में एकड़ो गुज़ारे हो बाकी 4-5 बार वेठान कॾहिं गुज़ारे वियो? एक 5-6 साल थी आहिनि। छा नालो हुनजो? नालो शमू। ही जेको तुंहिंजे पासे में पुटु वेठो हुनजो नालो छा आहे? ज़मान। ऐं ॿिया जेकी नियाणियूं आहिनि उनजा नाला ॿुधाइजे। हिकिड़ी जी सभागी, हिकिड़ी जवेरा, हिकिड़ी फज़ला। घणी उमिरि आहे उन्हनि जी? उमिरि इहा 10-12 सालनि जी आहिनि। अची वई आहिनि, सुकी वई आहिनि 5 साल खां पोइ वई रहनि। 5 साल में उकरंदा न, ठापोड़ा कनि, किरनि, हलनि फिरनि, किरनि पन, पोइ तेसाणी जेसाणी हिन मुंहनि मां धक न करियो, रत वञनि किरनि, गोॾनि मां टुकर, धमाके मां, पोइ नेठि वयो रहनि, हलनि नथा, पोइ बुकरी में खणनि, बुकरी में खाराया पीआरियनि, हथासीं लेटायनि, हथासीं उछारिया यारियनि, हथासीं खाराया पीआरियनि, मजबूरी खच घणो ई कनि नथो थिए। डॉक्टर छा चवनि? डॉक्टर चवनि था लूके जी बीमारी आहे। लूके जी? हा, चवनि था रत सुकी वियो, पंहिंजो जहिड़ो रत कोन थो ठाहे। ही तुंहिंजा 4 ॿार आहिनि? 4 ॿार। ॿिया बि हिन घर में ॿार जेके आहिनि उहे कंहिंजा आहिनि? नंढड़ा मुंहिंजा पोटा आहिनि। उन्हनि खे सही बीमारी आहे? हा, हुन हिकिड़े खे इहा ई ॿारनि वारी बीमारी, हिकिड़े खे झटको। छा थियणु घुरिजे? छा था चाहियो? छा करिए हाणे त मिश्किन ग़रीब ई जेको दुनिया में मदद कंदो त भलो हुजे, न कंदो त सुठी ॻाल्हि। हाणे त कोन पुॼी सघूं था असीं। कीअं गुज़ारो कीअं थो तव्हांजे घर जो थिए? बसि हिकिड़ो भाती कमु मज़ूरी वारो, हिकिड़ो पुटु मज़ूरी वारो, नथी पूरी थिए बाबा। न को कंहिं चङे सखर मदद कए, न को राज ॻोठ कए, पोइ हाणे हिते ॿचा ते वेठा आहिनि दीदा खान, पोइ छा कयूं? केरु आया आहिनि तव्हांखे पुछण लाइ? पुछण लाइ त इलाही कीमूं आयूं आहिनि। हा, हिते कीमूं 2 आयूं, 3 फोटू कढी ॿारनि जा ॾिनऊं, कुझु कोन्हे। को इलाज, को दवा दरमल? कुझु कोन्हे। दवा असां माइटनि जेको पुॼी सघिया सो कयूं न, पोइ हाणे वेठा छा करियूं? न को चङे मदद कए, न को सखर मदद कए, कुझु कोन्हे कयो। चङे सखर कंहिं मदद कान कयो बा, न का वॾेरा, न का राज, न का ॻोठ, पंहिंजे पे जेकी पुॼी सघियो उहा कयईं, पोइ न पहुचे संभाले सघियईं, पाण वेठा आहिनि। हाणे ऐं मां आहिनि त पई उथल आहिनि, पथल आहिनि, खाराइनि पीआरियनि, कपिड़ो लटो बिस्तरो हिते विझां नथासीं, पेशाब पड़ो हथासीं करायानि, वरी लेटाइनि हथासीं खाराइनि पीआरियनि, हिते पासे मां वेठी आहिनि, छा करियूं? ॾींहुं राति तुंहिंजो कम ई इहो आहे, पंहिंजे ॿारनि जी संभाल करणु, उनजी खिंद करणु। उन मायूं कंहिंजो ॿियो केरु कंदो बा? ही जेके वोट वठण अचनि था, इहे कॾहिं आया भला पुछण? वोट से कम न, पाणी दिलो ई कोन थो मिले, जो पैसे जो पाणी पियूं, पाणी कोन था ॾिनी, पाणी टांकी खुदा खां कॾहिं न आनो। वोट यार अचनि कोन, वोट वठी पोइ भॼी हल होॾां, तंहिं महिल चवंदा हर ॻाल्हि मदद करियूं था, पोइ बसि सुठी ॻाल्हि। कंहिं कोन मदद कई बा, रब मदद कंदो, रब जी मदद खपे, सभु नथी थिए। बाक़ी कराची, हैदराबाद, प्यारो लुंड, जाम शोरो, ये सभु डॉक्टर आहिनि। राजो ॻोठ सभु डॉक्टर आहिनि। टेस्ट गोत जी बि थियल 12 में 40 ॾींहं न पोइ रिपोर्ट आई आहे नंढड़े हिनजी त को बेइलाज बीमारी इलाज ई कोन्हे। माना इलाज जवाब ॾेई छॾियो डॉक्टर? हा, डॉक्टरनि जवाब ॾेई छॾियो, कोन कयो। हैदराबाद में 5-5 ॾींहं, कराची में 6-6 ॾींहं, हिते घरारो पाण छोकिरो ख़बर न का 4 मुल्क में फोनियूं भाणी छो न, जिन जो ॿियो छोकिरो गुज़ारे अथई, फोन बि कोन्हे मुल्क में। हिकिड़ो इन बीमारीअ मां चाढ़े वियासीं, सुभाणे शादी वारो शुक्र, तंहिंजी पुट बि झटके वारो थी वियो, इहो आहे हिकु न्याणी नंढकी। बाक़ी ॿियो खमीसे जो आहे न, वॾे पुट जो सभिनी वॾो गुज़ारे इहो शमू नालो। पोइ घणी उमिरि में गुज़ारे वियो? सो बि इहो हिन छोकिरी जी उमिरि थी पोइ गुज़ारे। ही जेको हिन सां हालत थिए थी, जंहिंमें ही मज़दूर थियनि था, ॿाहूं टंगूं सुकनि थियूं, रत कोन थो ठहे, 10 साल जी उमिरि खां पोइ थो थिए? हा, 5 साल न चलंदा, पोइ 5 सालनि खां पोइ? 5 साल न पुछे, 5 साल ॿार चए न त पोइ हलण फिरण जॾा अचनि था, पोइ कमु पंधु कोन थो थिए, कमु कोन थो अचे गनान, खाधो पीतो घटि कंदा वञनि, पोइ डोड़ाईंदे दवा का कोन लॻी। हिकिड़े डॉक्टर 3-3 महीना कोर्स खारायूं, पोइ कोन थो फ़र्क़ु कोन थो पए। भाई जो आया मां ॾिठा इहे ई आहिनि हाल। ठीकु आहे। उज़बा बाडियूं सभु फिरी आहिनि, बांस फिरी आहिनि, खारायूं नथासीं, लेटायूं नथासीं, पीआरियूं नथासीं, ताम सभु हथ से खाराईंदा आहिनि, पाणी हथ को तो वरी मथे जो खान। ठीकु आहे।